अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल पापनगर अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। अॼु अपडेट कंदासीं पापनगर ड्रामे खे। अॼु रिव्यू कंदासीं ड्रामा सीरियल पापनगर जेको अचण वारो ड्रामो आहे अब्बास गुल ओडाणे जो। इन जी नई अपडेट्स जेका आई आहे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। उन खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु आहे, उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा, लाइक करे छॾींदा, जीअं तव्हां खां का बि दोस्तो अपडेट मिस न थी सघे। हलूं था अॼु जी हिकु बहितरीन ऐं ज़बरदस्त अपडेट जी तरफ़। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त पापनगर लॉन्च कयो वेंदो ईद खां पोइ ऐं इन जूं मुकमिल जेको आहे तयारियूं थी चुकियूं आहिनि ड्रामे जूं ऐं हीअ बि हिकु जेको आहे ज़बरदस्त कहाणी वारो ड्रामो आहे। इन जी घणी अपडेट्स मां तव्हांखे ॾिनी आहे, पर हाल ईद खां पोइ हीअ जेका आहे न हिन जी तयारी आहे त ईद खां पोइ हिन खे फाइनल कयो वेंदो हिन ड्रामे खे ऐं कोशिशि कई वई वञे त हीअ ड्रामो जल्द अज़ जल्द साम्हूं जेको आहे न हिनखे लॉन्च कयो वञे। दोस्तों ऐं लगातार अपडेट्स मां तव्हांखे ॾेई रहियो आहियां, तमामु जल्द बक़ाया बि इन ड्रामे जे बारे में जेका अपडेट्स वग़ैरह हूंदा तव्हांखे ॿुधाईंदुसि। रमज़ान शरीफ़ गुज़रण खां पोइ ईद खां पोइ हीअ ड्रामो लॉन्च कयो वेंदो पापनगर ऐं इन जी जेका सॼी जेका बि स्पेल आहिनि टोटली ज़बरदस्त लोकेशन ते शूट कया वेंदा। बस त फाइनल थी चुका आहिनि स्पेल, बक़ाया जेका स्पेल आहिनि उहे मुकमिल कया वेंदा। असांखे ॾींदा इजाज़त। जे वीडियो सुठो लॻो त लाइक सब्सक्राइब ऐं शेयर ज़रूरु कंदा असांजे हिन वीडियो खे दोस्तनि ताईं ऐं बेल आइकन खे ऑल ते कंदा। अल्लाह हाफ़िज़।